नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेड़ मां ख़बर ॾींदा आहियूं त मेड़ वेझो शाह पंजो पुलिस जी हद ॻोठ मोलाबख्श चांडियो जे नौजवान हारी सदाम हुसैन चांडियो के ज़रिए ज़मीन तां सिविल ड्रेस में मलबूस पुलिस एहलकार खंबे खणी जोही पुलिस जी हद में बेदर्दी सां हाफ फ्राई करे छॾियो आहे। संदसि अमर ज़ुबैदा चांडियो अरबाब चांडियो मासूम ॿारनि समेत पाक किताब खणी सख़्त एहतजाज कंदे सिंध प्रेस क्लब मेड़ जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो नौजवान पुट सदाम हुसैन चांडियो पंहिंजी ॿनी में कमु करे रहियो हो त उतां नामालूम टिन पुलिस एहलकारनि सिविल ड्रेस में खंबे खणी करे जोही पुलिस जे हद में हाफ फ्राई करे छॾियो आहे। जॾहिं त इन मौके ते मुतासिरन एहतजाज कंदे IG सिंध DIG हैदराबाद ऐं SSP दादू खे अपील कई त असां सां इंसाफ़ करे असांजे नौजवान खे बग़ैर कंहिं जुआइज़ बग़ैर कंहिं केस जे नाहक खंबे खणी हाफ फ्राई कंदड़ पुलिस एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई करे इन्हनि ते एक्शन खयो वञे, न त असां सख़्त एहतजाज कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।